के नाम पर फरमाए। तालका भान सैदाबाद के जनरल सेक्रेटरी जनाब हाफिज मज़हर अली पुष्क करम साहब जन के अर्जा पंहिंजो अचे नाम वसूल करण फरमाए। तालका भान सैदाबाद के मोहतरम मुअज़्ज़म शख्सियत साईं हज़रत अल्लामा मौली माशूक साहब के बेहतरीन कारकर्दगी ते हाणे साईं ते अथरो इनाम ॾिनो वेंदो। उन खां पोइ तालका जोही जा के दोस्त आहिनि अॻियां अचो। जोही जे तरफ़ां उन्हनि खे इनाम ॾिनो वेंदो कि मां साईं जे हथारो उन्हनि जी बेहतरीन कारकर्दगी ते हे भाग में वक़्तनि वारा आहिनि जिन मुर्शिदनि जी तहरीक जो कमु कयो आहे ऐं मुर्शिदनि जे तरफ़ां नवाज़िया वञनि था। इंशाअल्लाह अॼु हे इनाम मिलिया आहिनि, उहो वक़्तु ईंदो त जन्नत जा बि इनाम दिलबर साईं जे हथारो मिलंदा। हींअर असां जिला दादू के जॉइंट जनरल सेक्रेटरी मोहतरम गुलाम मुल्ला लिगारी की गुज़ारिश कंदा भी अचनि साईं जे हथारो इनाम हासिल कनि। जिन ये जलसो भी सजायो है, मेहनत है, उनका बाद में तालका दादू के जनरल सेक्रेटरी मोहतरम मोहम्मद अली शेख करमी लिखिया है, उनके गुजारिश है तो बचे इनाम वचे उन्हीं जगह से असांजे तालका दादू के मोहतरम तालका दादू के खजानची मोहतरम अरबाब अली के गुजारिश है तो साईं ने करो इनाम अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मुसलमान भाइरो वाज़े रहे त हीअ असांजी कॉन्फ्रेंस जेका बाज़ार ऐं वापार जे उनवान सां आहे, इहा बसिलसिला ईसाले सवाब वालदैन गिरामी जनाब अब्दुर्रहमान लगारी, अब्दुल अहद लगारी, फ़कीर अब्दुल मनान करमी साहिबान ही महफ़िल सजाई आहे ऐं इन महफ़िल के चार चंड लगाया आहिनि असांजे तहरीक अंसारुल मुस्लिमीन डिस्ट्रिक्ट ज़िला दादू जे अमीर हज़रत अल्लामा व मौलाना जनाब मोहम्मद जमा अंसारी करमी साहब ऐं तमाम तहरीक अंसारुल मुस्लिमीन जे उहदेदारनि। अल्हम्दुलिल्लाह हींअर आउं मुल्तमिस आहियां मुअद्दिबाना अर्ज़ कंदुसि पंहिंजे मुर्शिदनि करीमनि शेखुल इस्लाम मुफ़क्किर इस्लाम पीरे तरीक़त रहबर शरीयत आफ़ताब विलायत हज़रत अल्लामा व मौलाना सैयदी व मुर्शिदी क़िबला मोहतरमी व मुकरमी पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही नक्शबंदी अलमारूफ दिलबर साईं दामत बरकातुहुल आलिया जन के त पंहिंजो नूरानी खिताब करण फरमाइनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीम, नारे हैदरी, नारे पीर जमात अहले सुन्नत। असां तहरीक अंसारुल मुस्लिमीन पाकिस्तान जिला डिस्ट्रिक्ट दादू तालका दादू शुक्रिया अदा कयूं था दादू जे उलमाए किराम बिलखुसूस हज़रत अल्लामा अब्दुल वहीद कुरैशी, अल्लामा जातर जिन्ना चन्ना साहब ऐं तमाम दीगर सैयद खुर्शीद अहमद शाह साहब ऐं दीगर तमाम अगवाननि उलमा जा जन अची करे हिन महफ़िल में शिरकत कई।
सलात शरीफ। اللهم صل على سيدنا محبوبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقالوا ما لهذا الرسول يأكل الطعام ويمشي في الأسواق لولا أنزل إليه ملك فيكون معه نذيرا. وقال الله تبارك وتعالى وما أرسلنا قبلك من المرسلين إلا إنهم ليأكلون الطعام ويمشون في الأسواق. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुजाहिद अहले सुन्नत हजरत पीर सैयद खुर्शीद अहमद शाह दामत बरकातुल आलिया फख्रे अहले सुन्नत मुजाहिद अहले सुन्नत हजरत अल्लामा अब्दुल वहीद कुरैशी दामत बरकातुल आलिया आलिम बाअमल हजरत मौलाना डॉक्टर डनो जीद मजदहू तहरीक अंसारुल मुस्लिमीन जिले दादूजा जुमले कारकुन ऐं उहदेदार ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो सभिनी खे हिन सुहिणी महफ़िल सजाइण ते आउं दिल जे गहराइनि सां मुबारक ॾियां थो। ख़ुसूसन लिगारी बिरादरी वारा जन वॾी महिनत सां हिन महफ़िल खे सींगारियो ऐं सजायो आहे। अल्लाह उन्हनि जे इज़त में, दीन में, माल में, रिज़्क में बरकत अता फरमाईंदो। अॼु जी हिन महफ़िल जो उनवान आहे बाज़ार ऐं वापार। मौज़ू कुझु मुनफरिद भी आहे ऐं इन मौज़ू जी असांजे समाज में, असांजे मुआशरे में ज़रूरत भी आहे। अल्हम्दुलिल्लाह मीलाद जे मौज़ू ते, यारीं शरीफ जे मौज़ू ते, औलिया किराम जे शान जे मौज़ू ते बार बार जलसा थींदा रहनि था। हर गली में, हर मोहल्ले में, हर पाड़े में, हर मस्जिद में सुन्नी आशिकाने मुस्तफ़ा मदीने वारे साईं जे आमद जूं ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदा। दादू जे आशिकाने रसूल जो जज़्बो क़ाबिल तहसीन आहे ऐं मां सम्झां थो त इन में
दादू जे उलमा जो वॾो किरदार आहे, ख़ुसूसन मौलाना अब्दुल वहीद साईं जो वॾो किरदार आहे, जे मुख़्तलिफ़ तंज़ीमूं ठाहियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां सोणे हबीब जे मीलाद जा जश्न ऐं ख़ुशियूं मल्हाइजी रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह मल्हाइबियूं रहंदियूं। अज़ीज़ान मोहतरम, असां मुसलमान ऐं आशिकान रसूल हुजण जे नाते असांजे मथां हक़ आहे त पंहिंजी अमली ज़िंदगी जे अंदरि, पंहिंजी मुआशरती ज़िंदगी जे अंदरि उहे रंग ढंग ऐं उसूल अपनायूं जेके मदीने वारे साईं सेखारिया। पंहिंजी ज़िंदगी खे छुड़वाग बनाइण जे बजाए पंहिंजे मथां लगाम मुस्तफ़ा जे ग़ुलामी जो चाढ़ियो। जेकॾहिं घोड़ो बग़ैर लगाम जे हूंदो आहे त हेॾे होॾे गोयूं हणंदो आहे, भॼंदो डुकंदो आहे, पर उनखे लगाम चढ़ियल हुजे त जंहिंजो लगाम हूंदो आहे मार उन जे हथ में जाॾे वराईंदसि ताॾे वरंदो। उठ खे बि महार ज़रूरी हूंदी आहे, शुतर बेमहार हुजण उहो भटकी वेंदो आहे। त असां सुन्नियुनि खे बि मदीने वारे मीर जे ग़ुलामी जो लगाम ऐं ग़ुलामी जी महार हुजण ज़रूरी आहे। चयो सुभान अल्लाह। ज़िंदगी कीअं गुज़ारजे, हलाल कमाइण, हलाल खाइण, बच्चनि खे हलाल खाराइण, इहो हिकु मुस्लमान ऐं हिकु आशिक़ रसूल जी पहिरीं ज़िमेदारी, जंहिंजे बारे में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रसूलनि खे हुकुम ॾिनो, पंहिंजे पाक पैगंबरनि खे हुकुम ॾिनो त या अय्युहर रसूल कुलू मिन तय्यिबात वअमलू सालिहा इन्नी बिमा तअमलून अलीम। सुभान अल्लाह। रब जो फरमाए, ए मुंहिंजा रसूल हो, ए पैगंबर हो, पाकीज़ शयूं खाओ ऐं पोइ सालिह अमल कयो। जो कुझु तव्हां अमल कयो था, मां अल्लाह उन्हनि खे ॼाणण वारो आहियां। नबियनि खे, पैगंबरनि ऐं रसूलनि खे रब हुकुम ॾिनो त इबादत करण खां अॻु में पाक शयूं खाओ, ऐं इहो हुकुम अल्लाह तबारक व तआला जल शानो मोमिननि खे ॾिनो। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम, ए ईमान वारो, जो कुझु असां तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे उन मां पाकीज़ शयूं खाईंदा कयो। छा खाओ जी? इबादत खां अॻु में पाक शइ खाइण फर्ज़ आहे। जेकॾहिं पेट में पाक गिरो हूंदो त दुआऊं क़बूल पवंदियूं, इबादतुनि जो अल्लाह वटां अजर ऐं सिलो मिलंदो, इबादतुनि जी लज़्ज़त, सुकून ऐं सुरूर नसीब थींदो, इबादत जी हक़ीक़त, तिलावत जो मज़ो, सजदनि जो लुत्फ़ ऐं सुरूर उनखे मिलंदो जंहिंजे पेट में हलाल जो खाधो हूंदो। हराम पेट में हुजे, नापाक खाधो पेट में हुजे ऐं उहो सॼी राति इबादत करे, पर उनजी का इबादत उनजे कननि खां मथे न चढ़ंदी आहे। मुड़े ध्यान कयो। सही मुस्लिम में, सुनन तिरमिज़ी में, शरह सुन्ना में ऐं मुस्नद इब्नुल जअद जे अंदर रिवायत अचे थी, मदीने वारे साईं फरमायो,
ज़कर रजुल युतील सफर अशअस अखबर यमुद्दु यदैहि इला समाए या रब। हिकिड़ो माण्हू सफ़र में आ, सफ़र जे करे उन जा वार गुबार आलूद मिटी हणा लटा उन जा मिटीअ में धूड़ में ॾिखे सफ़र जो थको मांदो हथ मथे करे चवंदो या रब, हे मुंहिंजा रब, हथ मथे करे रब खे सॾे थो। पर वमतअमुहु हरामुन, उन जे पेट में हराम आ। वमशरबुहु हरामुन, उन जो पीतो हराम जो आ। वमलबसुहु हरामुन, उन जो लिबास हराम जो आ। वग़ुज़िय बिल हराम, वो हराम जे ग़िज़ा ते पलियो आ। फअन्ना युस्तजाबु लहु, पोइ उन जी दुआ कीअं त क़बूल थींदी जंहिंजे पेट में हराम। बुढ़े तव्हां समझी ॻाल्हि? साईं फरमाइनि था थको मांदो सफ़र जो मारियो मुसाफ़िर आहे। मुसाफ़िरनि जी दुआ रब वटि क़बूल हूंदी आहे। जंहिंजा हाल हीणा हुजनि उन्हनि जी दुआ अलाह वटि जल्दी अॻामंदी आहे। भली उहे सभु खूबियूं उन में हुजनि, पर जेकॾहिं पेट में हराम अथसि, खाधो हराम जो अथसि, पीतो हराम जो अथसि, त मदीने वारे साईं फरमायो फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक, इन जी कीअं दुआ क़बूल थींदी, इन जी इल्तिजा कीअं अघामंदी, इन जा अर्ज़ कीअं इजाबत में ईंदा। तेसी ताईं न ईंदा जेसी ताईं पंहिंजे पेट में हलाल न विझंदो। खाधो हलाल जो हुजे, पीतो हलाल जो हुजे, लिबास हलाल जो हुजे, इन हलाल खाइण वारे जी दुआ अल्लाह वटि क़बूल आहे। इबादत अल्लाह वटि मक़बूल आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी माजम सगीर में, माजम औसत में, माजम कबीर टिनी पंजे माजिम के अंदर यह रिवायत आंदी है। इमाम बैहकी शोबुल ईमान में रिवायत आंदी है। इमाम हैसमी मजमउ ज़वाइद में रिवायत आंदी है। हजरत काब बिन उजरा असहाबी सगोरो रिवायत तो करे त मर्र अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुल, हुजूर जन पंहिंजे सहाबन सां गॾु वेठा हुया त हिकिड़ो मर्द उतां अचे लंघियो, हिकिड़ो शख़्स अचे लंघियो। फरआ असहाबु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन जलदिही व नशातिही मा अजबहुम, हमरा जेको लंघियो न, बहादुर पहलवान, हट्टो कुटो, ताज़ो तवानो ऐं लठ हथ में बकरियूं चारींदो पियो अचे। छा पियो करे? बकरियूं पियो चारे। फक़ालू या रसूल अल्लाह लौ कान हाज़ा फी सबीलिल्लाह, असाबन जो या रसूल अल्लाह माण्हू त केॾो बहादुर आहे, पहलवान आहे, ताक़त वारो आहे ऐं साॼो मतारो आहे, हाओ जे इहो अल्लाह जे रस्ते में जिहाद में वञे हा। हाओ जे इहो वञी जिहाद करे अल्लाह जे रस्ते में निकिरे हा। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह कुर्रत ऐनी बिक या रसूल अल्लाह। अल्लाहुम्मा मत्ति'नी बिस्समा वल बसर। ला हौला वला कुव्वता ला हौला वला कुव्वता لا حول ولا قوة
لا حول ولا قوة إلا بالله. الله أكبر. साहबा किराम उन नौजवान खे ॾिसी अर्ज़ कई या रसूल अल्लाह छा त हिन माण्हू जी जवानी आहे बदन आहे हिम्मत भरियो आहे लौ कान हाज़ा फी सबीलिल्लाह हाओ जी यो अल्लाह जे रस्ते में जिहाद करे हा केॾो भलो थिए हा فقال النبي صلى الله عليه وسلم ان كان خرج يسعى على بلده صغارا فهو في سبيل तव्हांखे कहिड़ी ख़बर मता हिन जा नंढड़ा ॿारड़ा हुजनि उन्हनि खे कमाई ॾियण जे लाइ इहो कमाई ते निकितो आहे त इहो बि अल्लाह जे रस्ते में आहे وإن خرج يسعى على أبوين شيخين كبيرين فهو في سبيل الله जेकॾहिं जा अबो अमड़ बुढ़ड़ा आहिनि पुराड़ा आहिनि उन्हनि खे कमाए ॾियण जे लाइ हलाल कमाए अबे जी ख़िदमत कयां हलाल कमाए अमड़ जी ख़िदमत कयां जेकॾहिं इहो इन मक़सद जे लाइ निकितो आहे त इहो बि अल्लाह जे रस्ते में आहे وإن كان يسعى على نفسه يئفها فهو في سبيل الله जेकॾहिं इहो माण्हू इन जे लाइ निकितो आहे त मां पाण हलाल कमाए कंहिंखो सुवाल न कयां पिना न कंहिंखे हथ लंबो न कयां हलाल खाए पाण कमायां पाण खे हलाल खारायां पंहिंजो गुज़र सफ़र हलाल तरीक़े सां कयां साईं फरमाईंदा इहो बि अल्लाह जे रस्ते में आहे وإن كان خرج رياء وتفاخرا فهو في سبيل الشيطان پر जेकॾहिं इहो माण्हू रियाकारी जे लाइ निकितो आहे या फ़ख्र जे लाइ निकितो आहे त पोइ इहो शैतान जे रस्ते में आहे पर हलाल कमाए बच्चनि खे खाराए अबे अम्मा खे खाराए पंहिंजे सिर जे लाइ हलाल कमाइण जे लाइ निकितो आहे त इहो बि अल्लाह जे रस्ते में आहे तव्हां सम्झो आहे त जिहाद हुजे तलवार ॿधी वञी पंहिंजो मैदान जंग में बीहण इहो जिहाद आहे तव्हां सम्झो था अल्लाह जे रस्ते में निकिरण कंध ते बिस्तरो रखे तबलीग जे लाइ निकिरण इहो अल्लाह जो रस्तो आहे पर ॿुधो मां मोहम्मद जो ऐलान कयां त जेकॾहिं हलाल कमाए बच्चनि जे गुज़र जे लाइ निकिरो हलाल कमाए पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत जे लाइ निकिरो त इहो बि अल्लाह जे रस्ते में इहा बि इबादत आहे हलाल जे लाइ निकिरो इहा बि चओ इहा बि बंदगी आहे इन जो बि अल्लाह वटि अजुर आहे इहो बि ॼण कि अल्लाह जे रस्ते में निकितो आहे पर जेकॾहिं रियाकारी जे लाइ निकितो या जेकॾहिं माण्हुनि जे देख जे लाइ निकितो या फ़ख्र ऐं वॾाई जे लाइ निकितो त इहो शैतान जे रस्ते में आहे पर जे हलाल कमाई जे लाइ निकितो त इहो अल्लाह जे रस्ते में आहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जॾहिं तव्हां हलाल कमाई जे लाइ बाज़ार में वञो बनी बारे ते वञो कारोबार कयो नौकरी कयो त तव्हां ईअं सम्झो त तव्हां अल्लाह जे रस्ते में जिहाद कयो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुनन इब्न माजा में हदीस हज़रत मिक़दाम बिन महदी करब
ज़ुबैदी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइन था हबीबन फरमायो मा कसबर रजुलु कसबन अतयब मिन अमल यदी व मा अनफकर रजुलु अला नफ्सिही व अहलिही व वलदिही व खादिमिही फहुव सदका। सोने हबीब फरमायो त जेको माण्हू हलाल कमाई जे लाइ घर मां थो निकिरे इहो सदको थो करे ख़ैरात थो करे हलाल कमाई पंहिंजे हथ सां महिनत करे कमाए थो इहो अल्लाह जी इबादत करे रहियो आहे। जेको हलाल कमाए पंहिंजो पाण ते ख़र्च करे इहा बि इबादत आहे। पंहिंजे पुट ते ख़र्च करे इहा बि इबादत आहे। पंहिंजे ज़ाल ते ख़र्च करे इहा बि इबादत आहे। पंहिंजे नौकर ते ख़र्च करे इहा बि इबादत आहे। हलाल कमाए पंहिंजे बच्चन खे खाराई थो मुंहिंजे सोने हबीब फरमायो इहो पाई पाई टको टको इबादत आहे जेका तूं बच्चन खे खाराए रहियो आहीं। किर उठाए पंहिंजे घर वारी जे वात में विझी ॿिनि नफ़रनि जो सवाल तुंहिंजे दफ़्तर में समझो आदम खे नमाज़ पढ़ण इबादत आहे रोज़ो रखण इबादत आहे। असां समझो आहे तिलावत करण इबादत आहे दुरूद सलाम पढ़ण इबादत आहे। बेशक इहे बि इबादतूं आहिनि पर हीअ बि इबादत आहे। हलाल कमाए मज़दूरी करे महिनत करे वापार करे हलाल कमाए बच्चन खे खाराई इहा बि इबादत आहे। ज़ाल खे हलाल खाराई इहा बि इबादत आहे। पुटड़नि खे हलाल खाराई इहा बि अल्लाह वटि वॾी इबादत आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या कमाई जा हजार ज़रिया कमाई जा हजार तरीक़ा है बशर्ते हलाल जा हुजनि त हर तरीक़े में हर कमाई जे ज़रिए में जेको बि हलाल कमायो उहो तव्हांजे लाइ इबादत आहे। पर कमाई जे रस्तनि मां सभ खां भलो रस्तो अथव वापार। भलो रस्तो कहिड़ो आहे? जवाब ॾियो। सभ खां भलो रस्तो वापार। मदीने वारे साईं फरमायो त बरकत जा कुल 10 हिस्सा। बरकत जा घणा हिस्सा आहिनि? बरकत जा कुल 9 हिस्सा वापार में आहिनि बाक़ी हिकिड़ो हिसो दुनिया जे ॿियनि कारोबारनि में। 9 जा 9 हिस्सा वापार में। हिस्सा वापार में आहिनि बाक़ी हिकिड़ो हिसो सिमत आहे नौकरियूं आहिनि ॿिया जेकी कमाई जा ज़रिया आहिनि ज़राअत आहे बाग़बानी आहे वण पोखे साड़ियूं पोखे मुंहिंजा कणक पोखे कमंद पोखे सब्जियूं भाॼियूं पोखे इहे बि कमाई जा ज़रिया आहिनि पर बरकत चाहियो था त 9 जा 9 हिस्सा वापार में आहिनि। अॼु मां राति हिकिड़ी हदीस पढ़ी आहे ऐं उहा हदीस पढ़ी जो हिकिड़ो जुमिलो मूंखे छिरकाए छॾियो अथई ऐं चाहियां थो तव्हांखे उहा हदीस हदीस मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो पढ़ी आहे ऐं पहिरियों भेरो बयान थो कयां तव्हांखे। उनजे हिकिड़े जुमिले मूंखे छिरकाए ॾिनो आहे। ही हदीस आहे किताब अल अज़्म इमाम
अबू शेख इस्बहानी रिवायत आंदी आहे जिल्द 5 सुफ़ो नंबर 1636 सुफ़ो किताब अल अज़मा किताब जो जमा करण वारो इमाम अबू शेख इस्बहानी रिवायत करे तो हज़रत खालिद बिन मैदान रज़ी अल्लाह तआला अन्हु का मरफूअन रिवायत है हबीबन फरमाते कुस्म हया अशरत अज्जा हया के रब विरायो तो हया जा कुल 10 हया जा कुल घणा हिस्सा आहिनि साईं फरमाईंदा तिसअतुन फिल अरब व वाहिदुन फी साइरिल खल्क 9 हिस्सा हया जा रब अरबन में रखाया आहिनि बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया जे क़ौमुनि में विरायो अरब में एतिरो रब हया रखियो 9 हिस्सा हया जा के में अरबन में बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया जे क़ौमुनि में आहे साईं फरमाईंदा वल किब्र अशरत अजज़ाइन तिसअतुन फिर रूम व जुज़उन फी साइरिल खल्क वडाई जा कुल 10 हिस्सा वडाई जा कुल उन्हें मुंह 9 हिस्सा रूम वारनि में रखिया रूमी वडाई तकब्बर हट इटली ऐं यूरोप यो रोमन एम्पायर थी गुज़रियो आहे साईं फरमाइनि था त वडाई जा 9 हिस्सा रूम में आहिनि बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में फैलियल बस सरकत अशरत अज्जा तिसअतुन फिल किब्द व जुज़उन फी साइरिल खल्क साईं फरमाइनि था चोरी कुल 10 हिस्सा चोरी उन्हें मुंह 9 हिस्सा किब्तियुनि में बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया खे वंड में चोर किब्ती साईं फरमाइनि था वल बुख़्ल अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फी फारिस व जुज़उन फी साइरिल खल्क बखीली कंजूसी ये 10 हिस्सा है उन्हें मुंह 9 हिस्सा ईरानियुनि में 9 हिस्सा फारस में आहिनि ऐं बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में विरायल आहे साईं फरमाइनि था वल फ़क्र अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फिल हबश व जुज़उन फी साइरिल खल्क मिस्कीनी ऐं मोहताजी कुल 10 हिस्सा आहे उन्हें मां 9 हिस्सा अफ्रीका में आहे हबशा में अॼु ताईं बि मुस्तफा करीम जेको फरमायो आहे में शक शुबू न आहे अॼु असां ॾिसूं था जेको साईं जन जो फरमान उहो नज़र पियो अचे वशहवत अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फिन निसाअ व जुज़उन फिर रिजाल साईं फरमाइनि था त जिनसी ख्वाहिश जेका हूंदी आहे उहा कुल 10 हिस्सा आहे 9 हिस्सा औरत में हिकिड़ो हिस्सो मर्द में हबीबन करीमन फरमायो वल हिफ्ज़ अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फिल तुर्क व जुज़उन फी साइरिल खल्क हाफ़िज़ो 10 हिस्सा आहे 9 हिस्सा तुर्कन में आहे बाक़ी हिकिड़ो हिस्सो दुनिया जे माण्हुनि में आहे ऐं साईं फरमाइनि था والرزق अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फिल तिजारत व जुज़उन फी साइरिल खल्क हबीबन फरमायो त रिज़्क जा कुल 10 हिस्सा रिज़्क ऐं रोज़ी जा कुल 10 हिस्सा आहिनि 9 हिस्सा वापार में आहिनि बाक़ी हिकिड़ो हिस्सो सभिनी धंधनि 9 हिस्सा वापार में रिज़्क चाहियो था कुसादगी चाहियो था वापार कयो ऐं आख़िरी जुमिलो जे मूंखे छिरकाए विधो आहे ऐं मां ज़िंदगी में पहिरियों भेरो इहा हदीस पढ़ी आहे पहिरियों भेरो बयान कयां पियो हबीबन करीमन फरमायो वज़िना अशरत अज्ज़ाइन तिसअतुन फी सिंध व जुज़उन फी साइरिल खल्क बद किरदारी ज़िना करेकारी 10 हिस्सा आहे 9 हिस्सा सिंध में आहिनि बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में
बदकिरदारी, ज़िनाकारी, बेहयाई, गंदाई। असां समझदारी यूरोप मथे आ, मदीने वारो साईं 1500 साल अॻ में ॿुधाए वियो आहे त सिंधी घटि कोन्हनि। अल्लाह साईं जल शान पनाह रब करीम असां सभिनी खे अख खे बुरी नज़र खां बचाए, बदन खे बेहयायुनि खां बचाए। रब चले इफ़त ऐं पाक दामनी फरमाए। जा दोस्तो त रोज़ी जा 10 हिस्सा आहिनि, रिज़्क़ जा 10 हिस्सा आहिनि, बरकत जा 10 हिस्सा आहिनि। 9 हिस्सा वापार में आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया जे अंदर में। अगर रोज़ी जी बरकत चाहियो था त मदीने वारे साईं फरमायो त वापार कयो, कारोबार कयो, रब तव्हांखे बरकतूं विझी ॾींदो, कुशादगियूं नसीब फरमाईंदो। हबीबुल करीम ने फरमायो, ये हदीस सुनन इब्न माजा में, कंजुल उम्माल में, मुस्तदरक हाकिम में हजरत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाए तो हबीबुल फरमाया अत्ताजिर सदूकुल अमीनुल मुस्लिम मअ शुहदाए यौमल क़ियामा। वो व्यापारी देखो सच्चारा, सच्चो अमानतदारा, क़यामत जे ॾियारे में इहो व्यापारी शहीदनि सां गॾु हूंदो। ॿी रिवायत में साईं फरमाइनि था, जेको व्यापार में सच ॻाल्हाए, व्यापार में अमानतदार हुजे, क़यामत जे ॾियारे में सिद्दीक़नि सां, शहीदनि सां, अल्लाह जे नबीअनि सां गॾु जन्नत में वेंदो। कंदो व्यापार, कंदो कारोबार, पर ज़बान जो सचो आहे, कौल जो कच्चो न आहे, मिलावट नथो करे, कूड़ नथो ॻाल्हाए, व्यापार में खोट नथो करे, अमानत में ख़यानत नथो करे, त इहो व्यापारी का मामूली ॻाल्हि न आहे। साईं फरमाइनि था, इहो व्यापारी क़यामत जे ॾियारे नबीअनि सां गॾु हूंदो, सिद्दीक़नि सां गॾु हूंदो, शहीदनि सां गॾु जन्नत में हूंदो। सुभान अल्लाह। माना एॾो त दर्जो आहे त नबीअनि सां गॾु हूंदो। हेॾो हज़रत मूसा कलीमुल्लाह पियो ईंदो, हेॾो हज़रत ईसा रूहुल्लाह पियो ईंदो, हेॾो दाऊद खलीफतुल्लाह हूंदो, हेॾो इब्राहिम खलीलुल्लाह हूंदो, हेॾो मूसा कलीमुल्लाह हूंदो, इस्माइल ज़बीहुल्लाह हूंदो, हेॾो मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह हूंदो, ऐं हेॾो वरी हेॾो दादू जो व्यापारी हूंदो। दादू जे मार्केट में दुकानदार हुयो, व्यापार करण वारो हुयो। दादू जे सब्जी मार्केट में या कपड़े जी मार्केट में दुकानदार हुयो। रब फरमाईंदो, हलिया व्यापारी हलिया, अॼु तोखे नबीअनि सां गॾाए तो जन्नत रे। इहो केॾो वॾो एज़ाज़ हूंदो, इहो केॾो वॾो शरफ़ ऐं शान हूंदो, इहा केॾी वॾी इज़त हूंदी जेके मुंहिंजा दोस्त नबीअनि सां, सिद्दीक़नि ऐं शहीदनि सां गॾु रब उन्हनि खे उथारींदो। पर शर्त त सच ॻाल्हाए, अमानतदार हुजे, कूड़ न ॻाल्हाए, ठगी न करे, मिलावट न करे, ख़यानत न करे। उन व्यापार जे लाइ जेॾी महिल बाज़ार में अचे थो, बाज़ार में अचे थो त इन जो बाज़ार में अचण बि इबादत आहे, वेहण बि इबादत आहे, सॼो ॾींहुं धंधो करण बि इबादत आहे। सल्लल्लाहु अलैहि हज़रत
रिफा रज़ी अल्लाह ताला नो का रिवायत है सुनन इब्न माजा में असहाबी तो जो खरजना मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फइज़न नास यतबायऊन बुकरतन तेरे पास हो हुजूर अॻियों असां गुलाम सोने नबी जे पुठियों हुजूर हलंदे मदीने जी बाजार में आया काथे आया अल्लाह जो रसूल मदीने जी बाजार में आयो सुबह जो टाइम हुयो सुबह जे वक्त में लजपाल नबी मदीने जी बाजार में आया त माण्हू वापार पिया कनि खरीद फरोख्त हले पई बाजार में पुट हणा हूंदी आहे वठ सठ हूंदी आहे हुन हंगामो हूंदो आहे पंहिंजो ग्राहकनि सां पिया ॻाल्हाईंदा ग्राहक पिया ॻाल्हाईंदा बाजार में शोर हुल हंगामो केॾी महिल तिखा थी वेंदा कंहिंखे शइ न वणी त वरी मोटाए खणी ईंदो मोटाए ॾियण जे लाइ वापारी शोर मचाईंदो वापसि न वठंदो वापार में बाज़ार में हुल हूंदो आहे हंगामो हूंदो आहे जेॾी महिल हुज़ूर जो बाज़ार में आया फनादाहुम या माशर तुजार हबीब करीम जो आया त हीअं सॾु कयो ओ वापारियो कंहिं सॼो ओ वापारियो फलम्मा रफ़ऊ अबसारहुम वमद्दू अअनाकहुम वो तो पंहिंजे दंदनि में मशगूल हुया न पर जेॾी महिल मिठड़ो आवाज़ मोहम्मद करीम जो ॿुधो सोचा हथनि मां किरी पिया पंहिंजा वापार विसरी विया नेण खणी कंध मथे करे ॾिठूं त दिलबर मोहम्मद समूंदो आहे हुज़ूर मदीने जी बाज़ार में मदीने वारा साईं काथे ॻाल्हायो हुज़ूर काथे आया बाज़ार में आया जेॾी महिल महबूब बाज़ार में ईंदा त काफ़िर मुखालिफ़ मुआनिद छा चवंदा वक़ालू मा लिहाज़ा रसूल याकुलु तआम व यमशी फिल अस्वाक़ अरे हे रसूल जेको मानी तो खाए बाज़ार में तो घुमे इहो रसूल आहे केर चवंदा काफ़िर चवंदा रसूल रसूल हुजे त पंहिंजे घर वेठो हुजे इबादत खाने में वेठो हुजे बाज़ार में रसूल जो कहिड़ो कमु काफ़िर पिया चवनि बाज़ार में रसूल छो आयो आहे लौला उनज़िल इलैहि मलकुन फयकून महू नज़ीरा जे नबी आहे असां गॾु मलाइका जमायतूं हुजनि उन्हनि सां गॾु नज़ीर हुजे या बेजारींदड़ हुजे या मलाइकनि सां गॾु छो न आहिनि बाज़ार में छो आयो आहे जेॾी महिल काफ़िरनि एतिराज़ कयो त अल्लाह क़ुरान में काफ़िरनि खे जवाब ॾिनो रब केड़ो जवाब ॾिनो सूरह फुरकान आयत नंबर 20 में आ वमा अरसलना क़ब्लक मिनल मुरसलीन इल्ला इन्नहुम लयअकुलून अत्तआम व यमशून फिल अस्वाक़ हे तोते एतराज था कन त नबी बाजार में छो आयो बाजार छो छो घुमे मानी छो छो खाए मुंहिंजा महबूब असां जे दुनिया में रसूल मोकिलिया वमा अरसलना क़ब्लक मिनल मुरसलीन तोखां अॻ में जेके बि रसूल मोकिलियासीं उहे लयअकुलून अत्तआम सभु नबी मानी खाईंदा हुया खेड़े वारो यको बि कोन करे सुभान अल्लाह मूंखे तुंहिंजी निंड फिटाइण लाइ ईंदी आहे
रब फरमायो त ॿुधो मोकिलिया उहे सभई मानी खाईंदा वयमशून फिल अस्वाक नबीअ बि बाज़ारुनि में घुमंदा हुया मालूम थियो त अगर को आलिम बाज़ार में अचे को वली को बुज़ुर्ग को नेकोकार एतिराज़ न कंदा कयो बाज़ारुनि में अचण ख़रीदारी करण इहा त अल्लाह जे नबीअनि जी सुन्नत छो त बाज़ार अल्लाह जा दस्तरखान अल्लाह जा दस्तरखान दस्तरखान ते मानी बूंदी बोड़ बूंदो खटाण बूंदी मिठाण बूंदो सलाद बूंदो जसवा घर धणी के काम दस्तरखान ते हाणे लॻाए हाणे जेके महिमान ईंदा उहे उतो दस्तरखान ते खाईंदा जेके जेका जे वणे कंहिंखे मिठाण थी वणे मिठाण खाईंदो कंहिंखे चहर थी वणे चहर खाईंदो बाज़ार जेका अथव न इहा अल्लाह जो दस्तरखान बाज़ार अल्लाह जो दस्तरखान ऐं वापारी जेके आहिनि उहे शयूं आणे बाज़ार में लॻाइनि था वापारियुनि जो माण्हुनि ते थोरो आहे दादू थोरो गौर कयो हाणे मिसाल तोखे कपिड़ा खपनि कपिड़ो ठहे थो मिल में मिल आहे फैसलाबाद में हाणे केरु हिकु फैसलाबाद ईंदो कपिड़ा वठण जे लाइ मिल आहे कोटड़ी में मिल एरिया में मिल आहे कराची में मिल आहे लाहौर में मिसाल घर जे लाइ गाडर खपनि टीयर खपनि मिल आहे लाहौर में हाणे केरु ईंदो लाहौर में गाडर वठण जे लाइ वापारी जो थोरो आहे जो उहा शइ आणे हिन दस्तरखान में तुंहिंजी मार्केट में लॻाए वापारियुनि जो थोरो आहे जो उहे शयूं आणनि था हाणे तोखे जेका शइ खपे न बसि इहो छबड़ो खणी वञ सब्जी खपई त भई बाज़ार में मिलंदी कपिड़ो खपई बाज़ार में मिलंदो गिहु खपे लूण खपे मिर्च खपे तेल खपे मेट खपे मुसास खपे जा शइ खपे बाज़ार में रखी आहे वापारी जेके आननि था न इन्हनि जो माण्हुनि ते थोरो आहे न त माण्हू किथे वञी रुलंदा त इहा बाज़ार रब जो दस्तरखान आहे उन ते जेकी बि शयूं आणनि था हाणे उन्हनि जे मथां शरई ज़िमेदारी आहे त माण्हुनि जे मजबूरी जो ग़लति फ़ाइदो न वठो हाणे तव्हां सम्झो था हिकिड़े माण्हू खे बसर खपनि उहो वाड़ी ते कोन ईंदो न बटाला वठण जे लाइ कंहिंखे गोगड़ू खपनि हाणे गोगड़ू बीठा आहिनि पनीअ में केरु वेंदो पनीअ में साग वठण जे लाइ तव्हां वापारी आणियो था त महिरबानी करे उन माण्हुनि ते बाज कयो रहम कयो उन्हनि खां नाजाइज़ नफ़ो न वठो उन में माप ऐं तौर में खोट न कयो मिलावट न कयो मिसाल साग खे ठंडा हणी पाणी जा गरो न कयो बिहनि खे वरी मिटी थपे गरो न बणायो खीर में पानी विझी वधायो मन गशना फलैस मिलना साईं फरमाईंदा जेको असां में मिलावट थो करे न असांजे शयुनि में मिलावट थो करे उहो असां मां नाहे क़यामत जे ॾियारे मदीने वारो साईं फरमाईंदो मुंहिंजो नाले कढो मुंहिंजे जमा जेको मिलावट थो करे वापारियो तव्हां अमीन बणिजो अमीन ॿाहिरों शयूं वठी अचो ऐं मुस्लमाननि जे मार्केट में उहे शयूं अरसा करे सस्तियूं करे माण्हुनि खे पहुचायो जेतिरी शइ सस्ती थींदी ओतिरो शइ जो वधीक विकिरो थींदो ओतिरी तव्हां वटि आमदनी वधीक थींदी उसूल आहे शइ सस्ती कंदो त वधीक विकिरो थींदो तव्हांखे वधीक मुनाफ़ो मिलंदो महांगी कंदव
माण्हू वीचारो ग़रीब पेट में पूरो आहे हाणे सी हे कपिड़ो जेको 20 रुपए वाल वारो ऐं तव्हांजो 80 रुपए में वाल किथों ग़रीब पूरो थियो त तव्हां अमीन बणिजो ए वापारी आहियो तव्हां अमीन बणिजो अमानतदार थियो कूड़ न ॻाल्हायो शइ जो मुल्ह पीण ते पीण न वठो मिसाल 100 रुपए जी शइ आहे त उन ते 10 रुपया नफ़ो वठो 20 रुपया नफ़ो वठो 30 रुपया वठो 40 ते वठी सघो था 50 ते वठी सघो था पर 100 ते 100 न वठो पीण ते हाणे के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हिकूण जी समझो त पीण खां वीहूण था वठनि वीहूण वठनि था पुटु सम्झो था ॻाल्हि अॼु मां तव्हांजे लाइ तोहफ़ो खणी आयो आहियां आख़िर में मां हिकिड़ो तोहफ़ो तव्हांखे ॾींदुसि जेको सॼी ज़िंदगी तव्हांखे कमु ईंदो पहिरियों तोहफ़ो तोहफ़ो तव्हांजे लाइ खणी आयो आहियां मुंहिंजा प्रिय प्यारा त सोणे हबीब जेॾी महिल मदीने जी बाज़ार में आया त हुज़ूर जन सॾु कयो या माशर तुजार ओ वापारियो फलम्मा रफ़ऊ अबसारहुम वमद्दू आनाकहुम जेॾी महिल ॿुधो त हुज़ूर जन सॾियो आहे त पंहिंजा हथनि में कारोबार वारा उहे शयूं किरी कनि ऐं हीअं नेण खणी ॾिठूं त लजपाल मोहम्मद हसीन चेहरो ऐं लाल लफड़ा ये गुलन में गुलाब वो जाने जाना जगन में तो जो जवाब जॾहिं निहारी खिली कारी दिलियूं हज़ारे हबीब हशर जून ते हिसाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सहाबा जी नज़र हबीब जे हसीन मुखड़े ते पई हिकिड़ो शेर थो ॿुधायां साईं खुर्शीद शाह जो नज़रानो मिठा तू माही मली आई सखा में सिज कब सची मिठा मली हो सखा में जगह सची सत्युन का साई हयात आई भजो न तो जो शबाब हबीबन सर कयो रफ़ऊ अबसारहुम मथे नेण खणी ॾिठऊं व मथू आला ऊंचूं कयूं ॿिया हथ मथे करे ऐं ॾिठऊं त हसनैन जो नाना साईं बीठो साईं फरमायो इन तुजार युबसून यौमल क़ियामत फुज्जार क़यामत जे रियाड़े में वापारी बदकार थी उथंदा बदकिरदार थी उथंदा इल्ला मन तका व बर व सदक सवाए उन्हनि वापारियुनि जे जेके अल्लाह खां ख़ुजंदा आहिनि सच ॻाल्हाईंदा आहिनि नेकी जे तरह सां वापार कंदा आहिनि इहे वापारी क़यामत जे रियाड़े नबीयनि सिद्दीक़नि शहीदनि सां गॾु हूंदा
जे वापारी कूड़ ॻाल्हाइनि धोखो कंदे ख़यानत कंदे मिलावट कंदे वट खोटा समझो था तोर माप में खोट कूड़ा कसम खणनि वापारियुनि खे भला सम्झाइजे मां हिकिड़े भेरे हिते करमपुर में पंहिंजो मुंहिंजो कमरो ठहारायो वियो सो मां पाण गाडर वरितमि दुकानदार लोह जो दुकान ते गाडर वरितमि ॾेखारी हे गाडर उनजो मुल्ह ॿुधाई मुंहिंजो रख गाॾे ते मां पोइ वञा चई नसीब सां फिकुर न कयो मां मोकिले थो छॾियां हाणे जे उते पहुता त हिकिड़ो गाडर जेको उन वक़्त में 100 रुपया हुयो या 150 रुपए जो फुट हुयो ऐं ॿियो वरी हुयो 65 रुपए जो त हिकिड़ो गाडर उहो ॾिनई जंहिंजा पैसा वरिता हुया सुठे गाडर जा बाक़ी 2 गाडर वरी जेके हलकड़ा हुया मुंहिंजो पंहिंजो वाकियो आहे ऐं मूं लॻाए छॾिया मुंहिंजो हाणे इन वापारी जो मुंहिंजो क़यामत जे मूंखां पैसा वरितई 100 रुपए जे फुट वारा ऐं ॾिनई 65 रुपए वारो छो ख़यानत कई ऐं मूंखे सुञाणे बि पियो ॿाहूं पियो ॿधे साईं तव्हां भला माण्हू आहियो असांजे दुकान ते तव्हां पाण हली आया आहियो साईं बसि मां मोकिले थो ॾियां गाॾी मुंहिंजो हाणे मूंसां हिन हीअं कयो आहे त कीअं असां छा कंदा सम्झो था न हाणे इहो क़यामत जे ॾियारे में इहो गाडर दोज़ख जी बाहि में तपाए उनजे बदन खे ॾंभ ॾिना मुसलमाननि सां धोखो करे मुसलमाननि सां ग़लति बयानी कूड़ ॻाल्हाए मुंहिंजा त हींअर ग़रीब नथो चवे पर अलाह वटि हिसाब थिए थो रब वटि हिसाब आहे साईं फरमाइनि था त उहो वापारी जेको सच नथो ॻाल्हाए ख़ुदा खां नथो ॾिजे सचाई नथो करे नेकी सां वापार नथो करे त इहो क़यामत जे ॾियारे फुजार बणजंदा बदकिरदार बदअमाल बणजी उथंदा पर जेके सचार वापारी आहिनि इहे नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सां गॾिजी उथंदा ऐं सभ खां भलो वापार ॿुधायांव कहिड़ो आहे साईं फरमाइनि था इमाम तबरानी मुअज्जम सगीर में रिवायत आणे थो हबीबन फरमाए त लौ अज़न अल्लाह लिअहलिल जन्नत बितिजारा लअतजरू फिल बज़्र वल इत्म साईं फरमाइनि था जन्नतियुनि खे रब इजाज़त जे वापार करण जी बेहद इहो वापार कयो त हिकिड़ो कपिड़े जो ॿियो अतर जो वापार कयो कपिड़े जो ॿियो अतर जो हज़रत इमाम आज़म कपिड़े जो वापार कयो मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर बगदाद वारो साईं जंहिंजो 11 वारो महीनो शुरू थियो आहे 11 वारो पीर दस्तगीर जंहिंजो कुल वलीअनि जे गर्दन ते कदम दस्तगीर बि वापार कंदो पर कपिड़े जो छाजो वापार कंदो कपिड़े जो वापार कंदो पोइ जेकी पंहिंजो कमाईंदो हो न जेको बि नफ़ो मिलंदो ख़ैरात करे छॾींदो हिकिड़े भेरे साईं जन जे हवेली शरीफ़ ते हिकिड़ो माण्हू साहिल आहे पाण वापार जे लाइ निकितल हुया साहिल ख़ाली मोटी पाण सुणे इहा ॻाल्हि सुठी कोन्हे जो अब्दुल कादिर जीलानी जे दर तां साहिल ख़ाली मोटी वञे पोइ पाण ॾींहुं फरमायो त मां को मुक़ररु कयां जंहिं ॾींहं ते साहिल मंगता अचनि ऐं ख़ैरात वठी वञनि को बि ख़ाली न वञे पोइ पाण 10 जो ॾींहुं 11 जी राति मुक़ररु कयूं कहिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो 10 जो ॾींहुं 11 जी राति मुक़ररु कयूं पोइ ऐलान कयो जेके बि ग़रीब गुरब आयो न जॾहिं मूंखों ख़ैरात वठण अचो त 11 वारी राति ईंदा कयो पोइ सॼे महीने में जेको कमाईंदा हुआ 11 जी राति ईंदी त सभु ग़रीबनि मिसकीननि में वंडे विराए
वो मशहूर थी वियो यारी वारो पीर बुलायो केर यारी वारो पीर उहा जे यारी ख़ैरात जेड़ा मुक़रर कयूं त अॼु ताईं आशिक यारी मल्हाइण पिया दस्तगीर जी ख़ैरात अॼु ताईं हले पई ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी ओ बेड़ो पुठड़ीअ जो चांद पतो तारियो मुर्दो चेहरो करे तो उठारियो तुंहिंजी जारी करामत ऐं तुझी जारी करामत करे असां ते नज़र का सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हलो वापार सदा हिकिड़ो कपिड़े जो वापार ॿियो अतर जो वापार चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु व्यापारी हिते गंदी पढ़ंदा व्यापारी गंदी पढ़ंदासीं मूंखे यादि आहे व्यापारी पढ़णी आहे तव्हां तकड़ न कजो वापार जा उसूल आहिनि पहिरियों उसूल इहो आहे त वापार ऐं बाज़ार माण्हू दुनिया में वठो वठा वापारी टके पे उथंदो वेहंदो सॼो ॾींहुं वेठो सोरी थो सघां ख़ुदा करे गिराक अचे पराओ गिराक थो खारींदो पाण में सम्झो था न वापार या बाज़ार ग़िफ़लत जी जाइ हूंदी आहे पर उन जाइ ते जेको अल्लाह जो ज़िक्र करे अल्लाह खे यादि करे या जन्नती हुजण जी निशानी इन खे क़ुरान में मर्द न पसंदि आहे रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन ज़िक्रिल्लाह मर्द उहे आहिनि तिजारत कनि वापार कनि ॾे वठि कनि ख़रीद फ़रोख़्त कनि पर अल्लाह जे ज़िक्र खां ग़ाफ़िल न हुजनि इहे मर्द आहिनि दादू वारा मर्द थींदो या मर्द थींदो जवाब ॾियो छा थींदो मर्द थींदो भले बाज़ार में हुजो कमकार में हुजो पर अल्लाह जी यादि हुजे सुहिणे नबी ते सलात हुजे अचो त बि ज़िक्र सां वञो त बि ज़िक्र सां रब जो नालो तव्हांखे यादि हुजे मुसन्नफ इब्न अबी शैबा में रिवायत आहे हज़रत अबू क़िलाबा रज़ियल्लाहु तआला अन्हु से रिवायत करे التقى الرجلان في السوق बाजार में एक ॿिए में मिलिया فقال احدهما لصاحبه يا اخي تعال ندعو الله ونستغفر في غفلة الناس बचड़ा संगती बाजार में मिलिया दादू वाले मेला जी चौक में सम्झो में मिलिया कोई चीज यार ये ग़िफ़लत जी जाइ आहे अच त गॾिजी पंहिंजे रब खे यादि कयूं बाजार में मिली अल्लाह जो ज़िक्र कयूं छो त ग़िफ़लत जी जाइ आहे हिते अल्लाह खे यादि कयूं लअल्लहु यग़फिरु लना मन अल्लाह असांखे बख़्शे छॾे वो पाण में गॾिजी अल्लाह जो थोरी देरि बीठे बीठे ज़िक्र कयूं सोणे नबी ते सलात पढ़ो
सुभान अल्लाह। फक़दा लिअहदिहिमा अन्नहु मात क़ब्ल साहिबिही। रब जो फ़ैसिलो थियो उन्हनि मां हिकिड़ो ॿिए खां अॻु में मरी हिकिड़ो संगती मरी वियो। फ़ताह फिल मनाम पोइ ख़्वाब में नज़र आयो त क़ाल या अख़ी अशअरत अन्न अल्लाह क़द ग़फ़र लना अशियतन तक़ैना बिसूक़े। ॻाल्हि ॿुधई रब मूंखे बख़्शे छॾियो आहे, तुंहिंजे लाइ बि बख़्श जो चिठो रब लिखी छॾियो। उन ॾींहुं जो न बाज़ार में मिलियासीं जेको घड़ी खनि बि ज़िक्र कयोसीं, सुहिणे नबी ते सलात पढ़ीसीं। रब फरमायो त हिननि ॿिन्ही संगतियुनि बाज़ार में बि मूं रब खे यादि कयो, मुंहिंजे नबी खे यादि करे उन ते सलात पढ़ी आहे, मूं हिननि ॿिन्ही खे बख़्शे छॾियो। लिखो न चिठो बख़्शे तो मूंखे बख़्शिश मिली वई, मां जन्नत में पहुची वियो आहियां, बाक़ी तुंहिंजो चिठो बि तयारु आहे। मस्जिद में तो सबको वही जिक्र कंदो आहे। साईं मौलाना अब्दुल वहीद जी ठठियार मस्जिद ठठियार मस्जिद में तो सदाई महफ़िलूं, उते तो सदाई ज़िक्र सलात दुरूद झूंगार तवार लगी पई आहे। जुमे जुमे ते साईं जो खिताब लाजवाब। इन खां सवा हर महीने महफ़िलूं मुहम्मदी थियनि पियूं। मस्जिदुनि में त मिलाद जे जुलूसनि में त हर को यार खे यादि कंदो आहे, पर मज़ो इहो आहे दादू वारा बाज़ार में वञी त बि रब यादि हुजई। हाणे मां तव्हांखे तोहफ़ो ॾियां जंहिंजो मां तव्हां सां अहिड़ो तोहफ़ो थो ॾियां, यादि आहे न तव्हांखे? मज़ो त रहे जॾहिं वञी हुन ते अमल बि कयो। हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो तव्हांजे लाइ आंदो अथमि, जेकॾहिं तव्हां उन ते अमल कयो, हिकिड़ो भेरो अमल कयो, रब तव्हांजे दफ़्तर में 10 लख नेकियूं लिखंदो। 10 लख तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो। 10 लख तव्हांजा दर्जा बुलंद करे छॾींदो। हिकिड़ो भेरो अमल कयो, तव्हांजे लाइ रब जन्नत जी माड़ी ठाहींदो। हदीस पाका इमाम तिर्मिज़ी रिवायत आंदी आहे। मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद भी रिवायत आंदी आहे। ऐं इमाम हाकिम तो चवे त हाज़ा इस्नादुन सहीहुन अला शर्त शैखैन वलम युखर्रिजा। ही जेका हदीस आहे या शेखैन यानी बुखारी ऐं मुस्लिम जे शर्तन ते सही हदीस आहे। अल्बानी जेको माज़ी करीब में मुहद्दिस थी गुज़रियो आहे हिजाज़ में, उन अल्बानी में चयो आहे त हदीस सही हदीस आहे। हदीस जो रावी आहे हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु। सैयदना उमर तो फरमाए त मन दखल सूक, हज़रत उमर चयो त मदीने वारे साईं खां मूं पाण ॿुधो, हुज़ूर जन फरमायो मन दखल सूक, जेको बाज़ार में घिड़ियो, बाज़ार में वियो, फ़क़ाल पोइ हीअ दुआ पढ़ी, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीतु बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जेको बाज़ार में दाख़िल थियो ऐं इहा दुआ पढ़ी, साईं था फरमाइनि कतबल्लाहु लहु अल्फ अल्फ हसनतिन, रब उन जे लाइ 10 लख नेकियूं लिखे थो। वमहा अन्हु अल्फ अल्फ सय्यतिन, रब उन जो 10 लख मतायूं मेरायूं गुनाह मिटे थो छॾे।
वरफ़अ लहू अल्फ़ अल्फ़ दरजतिन। रब करीम उन्हें जेला 10 लख दर्जा बुलंद थो करे। वबना लहू बैतन फिल जन्नत। रब उन्हें जेला जन्नत में घर ठाहे थो। जवाब का वधी काने, मेहनत भी कोने जे बटे भेरणा दी तो याद लिखी। हां वरी पढ़ो मुसागर जी। ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु बियदिहिल खैरु व हुवा अला कुल्लि शैइन मुझे खबर है तव्हांजे यहाँ ड्रिप जावल या तो कोन पीअंदी आहे इन जे करे मां लिखी खणी आयो आहियां। सुभान अल्लाह। माण्हू सिर्फ तो ही हाणे केर बि पंहिंजी जाइ ते उथे न, हे सभिनी खे हे पनो मिलंदो। सब यही वजह सभी चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। बुधो बुधो व्यापार जो उसूल त सुबुह जे वक्त में दुकान खोलियो। सुबुह जे वक्त मुझे सोने हबीब फरमायो अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा। मदीने वाले साईं दुआ करी मुझा मौला मुझी उम्मत जे सुबुहन में बरकत विझ जाए। सुबुह जो टाइम बरकत जो आ, जेको माण्हू सुबुह जो दुकान खोले थो व्यापार जे लाइ, सुबुह जे वक़्त में वञे थो त रब सारो ॾींहुं उन जे रोज़ी में बरकत विझंदो आहे। चओ सल्लल्लाहु उनके गुजारे हाथ मेहरबानी करे सुबुह जो टाइम अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा। मुझा मौला मुझी उम्मत जे सुबुहन में बरकत विझ। हाणे असां वटि वरी किसो ईंदो थी वियो आहे। दुकान खुलंदा 11 खां राति में
11 खां पोइ ऐं वरी राति जो 12 ताईं खुलिया पिया साईं फरमाइनि था क़ुरान में फरमाए त वजअलना नहार मआशा ॾींहुं मूं रब ठाहियो आहे गुज़र सफ़र धंधे धाड़ी जे लाइ ॾींहुं आहे वजअलना लैल लिबासा राति मूं तव्हांजे लाइ ढक बणायो आहे राति सुकून जे लाइ वजअलना नौमकुम सुबाता राति तव्हांजे लाइ निंड मूं आराम बणायो आहे हाणे असांजो वरी किसो ई ॿुधो ॾींहं जो कंदा निंड राति जो दुकान बाज़ार में मार्केट कराची में तव्हां वञो हैदराबाद में वञो न राति जो 12-1-2 बजे ताईं मार्केट खुली पई आहे पोइ 1-2 बजे घर में ईंदा वरी कचहरी कंदा 3 बजे 4 बजे सुम्हंदा पोइ सुबुह जो न फजर जी नमाज़ पढ़ंदा ऐं सुबुह जो रोज़ी जे वंड ऐं विरासत जे टाइम ते ऊंधा जा सुता पिया सुबुह जो सुता पिया पोइ बरकत किथां अचे पुट ॻाल्हि सम्झो था न मदीने वारे साईं जी न्याणी सैयदा फातिमतुल ज़हरा साहिब रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए त हिकिड़ी राति मां सॼी राति जाॻियसि इबादत कयमि इबादत कंदे 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 मां सुतसि मूंखे निंड फजर पढ़ी ऐं मां सुम्ही पियुसि त मदीने वारे मीर अचे मूंखे उथारियो या फातिमतु कूमी फशदी रिज़्क़ रब्बके ओ फातिमा सुबुह जे टाइम ते सुम्ह न उथी हींअर तुंहिंजो रब रोज़ी तक़सीम करे रहियो आहे उथी पंहिंजे रिज़्क़ जो हिसो हासिल कर सुबुह जे टाइम ते रोज़ी वंडबी आहे छा थींदी आहे रोज़ी वंडबी आहे हाणे सुबुह जो ऊंधो सुठो पियो निभागो गुआर पिंगे में पधरो सुमारी सौद थी पियो सुबुह जो रोज़ी जे तक़सीम जे टाइम ते सुतो पियो आहीं पोइ कीअं तोखे बरकत पोइ भॼी ईंदा साईं मौलाना अब्दुल रहीम साहिब जो तावीज़ लिखी ॾिजे रोज़ी में बरकत मौलवी साहब रफ़ीक साहब दुआ घुर्जाए मुझे रोज़ी फलाणे बंदश तो पाण विधी आहे तुंहिंजे हथ में साईं फरमाईंदा नौम सुबहत तुमना रिज़्क़ सुबुह जी निंड रोज़ी खे ढोड़ ॾेई छॾींदी आहे रोज़ी में बंदश ॾेई छॾींदी आहे सुबुह जी निंड रोज़ी खे बंदि करे छॾींदी छा था चओ अमल कंदो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उसूल इहो रखो वरी कारोबार में वापार में तव्हांखे सुहिणा इख़लाक़ हुजनि नरम गुफ़्तगू हुजे मिठो ॻाल्हाइण हुजे गिराक सां प्यार हुजे मदीने वारे साईं जी हदीस आहे सुनन तिरमिज़ी में रिवायत आहे हबीबन करीमन फरमायो असमतुल हसन वतवद्दुतु वल इक्तिसाद जुज़उम मिन 24 जुज़अम मिन नबुव्वह हबीबन फरमायो त सुहिणी चाल चलत नरम मिजाजी म्याना रवी नबुवत जो 46 हो अरे छा खपई गिराक सां ॻाल्हाए अरे छा खपई हुनजी दिलि भरंदी त वरी तुंहिंजे दुकान ते अचे प्यार सां ॻाल्हाए गिराक सां मोहबत सां ॻाल्हाए इहो असांजो दीन आहे इहा नबवी बाज़ार में ख़ुशूसन प्यार ऐं मोहबत जो इज़हार कर हुज़ूर अलैहिस्सलाम ने हिकिड़े ॾियारे मदीने जी बाज़ार में आया ऐं अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारींदो हाणे सऊदी हुकूमत अल्लाह हिन को कमु वठंदो आहे हींअर छा कयो अथनि जेका हुज़ूर जे दौर जी बाज़ार हुई न उहा बाज़ार हींअर उनखे पंहिंजो
दीवार ॾेई उहा जाइ नुमाया कई अथई त मदीने वारे साईं जे दौर जी बाज़ार हीअ उते लालटेन लॻाए छॾिया अथनि खजी जा थुड़ लॻाए छॾिया अथनि ऐं पुराणो सिस्टम जीअं हूंदो न कीअं ठाहे छॾियो अथनि बाबू सलाम खां निकिरी जेके वॾियूं बिल्डिंगूं अचनि थियूं न इहे क्रॉस कंदो त पुठिए पासे ॾों हीअं यको कतार में तव्हांखे ईअं बतियूं गोला खजी जा थुड़ नज़र ईंदा इहा जाइ अथव जिते मदीने जी असुल बाज़ार सुहिणा हबीब मदीने जी बाज़ार में आया त हिकिड़ो शख़्स हुयो ज़ाहिर नालो ज़ाहिर घोरारू शेख पाइण वारो उहो पंहिंजूं कोई शयूं हुअसि उहे खणी होको पियो वठो वठो मुंहिंजी शइ वठो वठो मुंहिंजी शइ वठो हीअं चौंक ते बीठो मदीने जी बाज़ार जे चौंक ते बीठो तेसीं मुंहिंजा सुहिणा हबीब पोएं रस्ते खां आया चीरो बीठो हो न त मदीने वारे साईं अचे पुठीअ ते हथ सुञाणी थो मां केरु आहियां मदीने वारे जा हथ मुबारक मुस्तफा करीम जो मिठड़ो आवाज़ केरु न सुञाणे हज़रत अनस बिन मालिक तो चए त मां मसिस्तु खसन वला दीबाजन अलियन मिन कफ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पट्ट को रेशम को अतलस को हरीर एड़ो नरम न हो जेड़ी मुस्तफा जे हथन जी तरी नरम हूंदी कान्नहु उखरिज मिन जूनतिल अत्तार जेणो हुजूर जन हथ मिलाईंदा ईअं लॻंदो जेणो अत्तारी जे दबुले मंझां हथ निकितो हुजे मुश्क सां ऐं थधड़ो थधड़ो हथ जेके हथ लॻंदो त हुनजो जिंद जान ठरी पईंदी साईं फरमाइनि था सुञाणी तूं केरु आहियां ज़ाहिर चयोसीं कीअं न सुञाणंदुसि मूं कारड़े खे मूं अबरे खे केरु कीअं कुर्ब ॾींदो जीअं मुंहिंजो मिठो मोहम्मद हाणे हो पंहिंजूं शयूं करे न वठो वठो मुंहिंजूं शयूं वठो हुज़ूर जन पुठियों भाकुर पाए मथे करे पर मैं आहे को ज़ाहिर खे वठंदो साईं जन हुज़ूर जन जंहिंमहिल होको ॾिनो त ज़ाहिर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया या रसूल अल्लाह मां गुलाम कारड़ो कोजड़ो न सूरत न मुंहिंजी ज़ाहिरी शक्ल सुहिणी मुंहिंजा महबूब मूंखे केरु वठंदो मूंखे केरु ख़रीद कंदो साईं जन फरमायो रो न ज़ाहिर जंहिंजो को ख़रीदार न आहे उनजो ख़रीदार मां मोहम्मद माण्हुनि जे नज़र में अगरि तूं कारड़ो कोजड़ो ई पर मुंहिंजे रब वटि तूं वॾो क़ीमती आई छो पे ये कयो उम्मत के तालीम पे ॾिनो त बाज़ार में प्यार सां मोहब्बत सां हीणा ग़रीब टुबड़ा जेके बाज़ार में अचनि उन्हनि खे दासो हणी किरायो न सख़्ती न कयो भीड़ में कंहिंखे ईज़ा न पहुचायो पर ग़रीबनि खे हीअं प्यार ॾिठो आहे हीअं मोहब्बत ॾिठी आहे हीअं मुस्तफा करीम अमलनि करे ॾेखारियो बाज़ार में मोमिन कीअं जॾहिं बाज़ार में अचो त तव्हां सलाम कंदा कयो ॼाणो करोजे या न अणॼाणो हुजे पर सलाम आम कयो जेको सलाम घणो करे थो अल्लाह तबारक व तआला जल शान जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾे ऐं बाज़ार में अचो त तव्हां खरीद फिरोख्त में नरमी प्यार ऐं मोहब्बत खां कमु वठो ऐं वापार जा मसाइल सिखो हलाल चाहे हराम चाहे जाइज़ चाहे नाजाइज़ चाहे वापार जा इस्लामी क़ाइदा कानून कहिड़ा आहिनि इन मौजूद ते मूं हिकिड़ो किताब लिखियो आहे इंशाअल्लाह ताला अलाह कंदो जल्द छपजी ईंदो इंशाअल्लाह दाद वारनि ताईं पहुचंदो अलाह कंदो त वापार जा अहकाम ऐं मसाइल सिखणु इहो बि फर्ज़ आहे सम्झो था त तिजारत कीअं कजे इहा मदीने वारे साईं जी
तालीम सिखण अमल करण इहो फर्ज़ आहे। ऐं वापार में माप तोड़ में खोट न कयो, तंगी न कयो, ऐं का शैतान जे भाव वठण वारी कई आहे त तव्हां उन ते चढ़त न कयो। मिसाल हिकिड़े माण्हू चुकाई बाबा हे दॿो जेको आहे न इहो मां वठां थो 100 रुपए में, तव्हां वरी यकदम चओ बाबा मां 150 रुपया थो ॾियां। साईं फरमाइनि था कंहिं संग घुरियो आहे न त उन ते तव्हां चढ़त करे उहो संग न घुरो, जेसीं हुननि जो मामिलो हिकु तरफ़ो कंहिं का शइ वठणी कई आहे, गहूं आहे, मेह आहे, बनी आहे, दुकान आहे, प्लाट आहे, जाइ आहे, उहो वठण वारी करे थो, तव्हां यकदम हुनजो अघु खारे वञो। वठणो न आहे पर हू मिसाल लख जी शइ थो चवे बाबा मां तोखे 4 लख थो ॾियां, वठणी बि न आहे पर अघु खारे वञे, उन मिसकीन जो सौदो फिटाए वञे, या वरी भाव जे वापार ते चढ़त करे, इहो शरअन जाइज़। हिकिड़नि जो देती रेती जो मामिलो हले थो, जेसीं ॻाल्हि हिकु पासे न थिए तेसीं तव्हां विच में टंग न अड़ाईंदा कयो। हिकिड़ा माण्हू था खट्टर वांगुरु, खट्टर सम्झो था न, खट्टर पंहिंजो त हारे ओड़े पाड़े जो तव्हां खट्टर खे कोन सम्झो था। ऐं जेकॾहिं तव्हां बाज़ार में वञो था त बाज़ार जे अंदरि वॾे सॾ न ॻाल्हायो, शोर होगा हुल रड़ियूं दाऊं वाका कूकूं, इहो करणु जाहिलनि जो कमु आहे, नादाननि जो कमु आहे। मुस्तफा जा ग़ुलाम तहम्मुल वारा, तदब्बुर वारा, आहिस्तगी वारा, शाइस्तगी वारा, नरमी वारा, मिठाज वारा। अल्लाह असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो, कंहिंखे ईज़ा न पहुचायो, तड़ भीड़ हुजे, रश हुजे, कंहिंखे ईअं हिकम पील, घणो करे किथे बाज़ार में रश थी वेंदी आहे, पोइ मोटरसाइकिल वारनि खे मिड़ी तकड़ सवाई हूंदी आहे, पोइ कंहिंजे पेर ते चाढ़ियूं वेंदा, कंहिंखे थूनो हयूं वेंदा, कंहिंखे धिको, कंहिंखे टंग लॻी, कंहिंखे ठूठ लॻी, कंहिंखे ईअं न। इन में तव्हांजो बि नुक़सानु आहे, ॿिए जो बि नुक़सानु आहे। तहम्मुल सां हलो, इहा मुंहिंजे सुहिणे नबी जी सुन्नत। मुंहिंजा सुहिणा हबीब जॾहिं बाज़ार में ईंदा हुया, लॼपाल नबी ख़रीदारी पाण कंदा हुया। हिकिड़े भेरे साईं जन आया, पंहिंजे शलवार जे लाइ कपिड़ो ख़रीद कयो, पाती कोन अथनि पर कपिड़ो ख़रीद कयो। सम्झो था त हुज़ूर अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। ऐं जेकॾहिं बाज़ार में औरतूं अचनि थियूं त पंहिंजे अख जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे नज़र खे बेहयाई वारी नज़र खां बचायो। ख़ासि करे वॾनि शहरनि में, मार्केटुनि में औरतूं अतर, सुर्खियूं, पाउडर, मूंखे सिंगार जी ॼणु शादी ते आयूं आहिनि। ख़ासि करे मर्दनि खे बरगलाइण जे लाइ, उन्हनि खे गुनहगार बनाइण जे लाइ इहो शैतान जी चाल आहे। मुंहिंजा दोस्तो, अहिड़े टाइम में न्याणियुनि जे लाइ तालीम इहा आहे त घर खां ॿाहिरि निकिरो त पर्दे में निकिरो। औरत खे हुकुम आहे त अहिड़ो अतुर न मखे जेको परे परे जी ख़ुशबू पकड़जंदी हुजे। साईं फरमाइनि था अहिड़ो अतुर मखे जंहिंजी ख़ुशबू परे ताईं पकड़जे थी, फहिय कज़ा व कज़ा, यानी या बदकिरदार औरत आहे, या बदकिरदार औरत आहे। जेका अतुर मखे माण्हू सिंघंदा, उन मुतवजे थींदा। साईं फरमाइनि था त अहिड़ो अतुर मथे न वञे, पर जेकॾहिं औरत साम्हूं अची वञे त तव्हां पंहिंजो गर्दन झुकियल रखो। गुद्दू मिन अबसारिकुम, तव्हां पंहिंजी अखियुनि खे झिको रखो। मुंहिंजा दोस्तो, कुल्लिल मोमिनीन यगुद्दू मिन अबसारिहिम व यहफज़ू फुरूजहुम। मुंहिंजा महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे चओ त पंहिंजे अखियुनि खे झिकल रखनि, पंहिंजे शर्म खां हुनजी हिफ़ाज़त कनि, बुराई खां, बदनिगाही खां पाण खे बचाए। सम्झो था, बदनिगाही खां पाण खे बचायो। बाज़ार में वञो त मुस्तफा जो ग़ुलाम नज़र अचो।
बाजार में कोई छोटो या शरीर नजर ना अचो पर मदीने वाले जा गुलाम नजर अचो। मस्जिद में तो हर को फकीर, मस्जिद में हर को मोमिन आ, पर बाजार में भी मोमिन बणजी निकरो। चाहिए अगर कबूल कबूल अल्लाह से जल्ल शानो असा सभिनी के अमल जी तौफीक नसीब फरमाइंदो। रब करीम शान असा के बाजार जे अहकामन ते अमल करण जी तौफीक अता फरमाइंदो। हबीबन करीमन जे सदके ही असा जी हाज़री, ही असा जी मजलिस पंजी बारगाह में मकबूल मंजूर फरमाइंदो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो असा सभिनी के हिनन ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफीक नसीब फरमाइंदो। वमा अलैना اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. يا الله हिन सारी जमात खे राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जी मुश्किलातूं आसान कर, जेका यूं थी उन्हनि ते अमल जी तौफीक नसीब कर। इन ए मुंहिंजा मौला जेकी साइल आहिनि उन जा सवाल पूरा कर, जेके हाजतमंदनि उन जूं हाजत रवा कर, जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे मौला सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर, सभिनी जे मथां मेहर नज़र फरमा। ए मुझा करीम रब असांजा हथड़ा खाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।